नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 9th बी सिंधी नाविल जो विकास में नाविल जी परिभाषा ऐं उन जा क़िस्मनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। मां कल ॿुधायो हो त नाविल छा आहे ऐं उन जूं कहिड़ियूं परिभाषाऊं आहिनि। नाविल हिकु हक़ीक़ी ज़िंदगीअ जो चित्रण आहे जंहिंमें नाविल नवीस समाजी ऐं शख़्सी ज़िंदगीअ जा ई चित्र चिटींदो आहे ऐं एॾे सुहिणे नमूने सां चित्र चिटींदो आहे जो असांखे लॻंदो आहे त उहा कहाणी असांजे लाइ ही लिखी वई आहे। नाविल जूं घणेई परिभाषाऊं थियूं आहिनि पर इन में सभिनी विद्वाननि में मतभेद आहिनि, छो त सभिनी विद्वाननि जा अलॻि अलॻि राय आहिनि इन बारे में। उन खां पोइ मां ॿुधायो हो त नाविल या अनासार, नाविल में मुख्य 3 अनासार हुअण ज़रूरी आहिनि: कथा, किरदार ऐं किरदार निगारी। इन खां पोइ मां ॿुधायो कथा जे बारे में त नाविल जो मुख्य अंग आहे कथा, पर अॼुकल्ह बिना कथा जे बि नाविल लिखिया विया आहिनि ऐं लिखिया वञनि था, जेके माण्हू ॾाढो पसंदि था कनि। अॼु असां उन खां अॻियां पढ़ंदासीं किरदार ऐं किरदार निगारी। लेखक लिखे थो, प्लाट या कथा खां पोइ नाविल जो ॿियो अहम अनासार आहे किरदार या पात्र या चरित्र। नाविल जूं समूरियूं घटनाऊं किरदारनि सां ई वास्तो रखनि थियूं। किरदारनि जे कमनि वग़ैरह ज़रिए ई कथा जो निर्माण थिए थो। कथा जे कल्पना में ई किरदारनि जो वजूद समायल आहे। उपन्यासकार ज़िंदगीअ जे यथार्थ चित्रण लाइ अहिड़नि पात्रनि जी तख़लीक़ करे थो जेके असांजे आसपास जी दुनिया सां ई संबंध था रखनि। जोरदार किरदार लेखक जे कामयाबीअ में अहम पार्ट अदा कनि था। रॉबिन्सन जो रायो आहे, किरदार निगारी माना कंहिं कथा जे किरदारनि जो चित्रण अहिड़ी स्वाभाविकता सां हुअणु घुरिजे जो उहे बेजान किताबनि जे पननि मां ॿाहिरि निकिरी सजीव शख़्सियत ग्रहण करण लॻनि। नाविल निगार खे पंहिंजा किरदार आसपास जे जीवन मां ई खणणु घुरिजनि। ज़िंदगीअ में नवाण जी कमी कान्हे, इन करे लेखक खे घुरिजे त नवनि पात्रनि जो निर्माण करे। अर्थात लेखक ॿुधाए थो त किरदार जेके आहिनि असांजे सामाजिक परिस्थितियुनि खे ध्यान में रखंदे आसपास जे माहौल मां ई खलकियल हुअणु खपनि, खयल खपनि, जंहिंसां पढ़ण वारे खे ईअं लॻे त ही जेके किरदार आहिनि उन्हनि खे असां सुञाणूं था या उहे असांजे ई जीवन जो हिकु हिसो आहिनि या असां मां ई हिकु आहिनि। तंहिंखां पोइ 3 अनासर आहे गुफ़्तगू। गुफ़्तगू जो इस्तेमालु किरदारनि जे मनोभावनाउनि, लारनि, उन्हनि जे इच्छाउनि, कामनाउनि जे इज़हार लाइ कयो वेंदो आहे। नाविल जे हिन अनासर ज़रिए असां किरदारनि जो परिचय पाईंदे दृश्य काव्य जे सजीवता ऐं वास्तविकता जो घणो क़दुरु अनुभव कंदा आहियूं। रविंद्रनाथ ठाकुर लिखियो आहे, उपन्यास जे वास्तविकता जो घणो मदार
किरदारनि जे स्वाभाविक गुफ़्तगू ते आहे। गुफ़्तगू दिलचस्प ऐं गुफ़्तगूअ जी ॿोली पात्रनि जी मानसिक अवस्था मुताबिक़ ई हुअणु घुरिजे। जदीद नाविलनि में गुफ़्तगूअ जी जॻह ते डायरी ऐं ख़तनि जो इस्तेमालु बि कयो वञे थो ऐं नाविल आत्मकथाउनि इबारत में लिखियल आहिनि, उन्हनि में बि गुफ़्तगू न जे बराबरि आहे। कामुअ जो गिरावट ऐं प्लेग वग़ैरह अहिड़े क़िस्म जा नाविल आहिनि। अर्थात नाविल जी गुफ़्तगू तमामु सुहिणी, सवली ऐं पात्रनि खे ठहकींदड़ हुजे। अर्थात ईअं न लॻे त पात्र छा खयल आहे ऐं गुफ़्तगू छा पई थी हले। तंहिंखां पोइ आहे माहौल। दोस्तों, विस्कीअ जे लफ़्ज़नि में किरदार अहिड़ा यथार्थ हुअणु घुरिजनि जो असीं पाण खे उन्हनि में रखी सघूं ऐं माहौल एतिरो यथार्थ हुजे जो असीं उन में हली चली सघूं। माहौल उपन्यास जो हिकु ज़रूरी अंग हूंदे बि अॼु जे उपन्यासनि में ज़रूरी न रहियो आहे। लेखक ॿुधाए थो त माहौल किरदार कंहिं बि नाविल लाइ अहम भूमिका रखे थो। माहौल अहिड़ो हुजे जेको ईअं लॻे त असांजे आसपास जो ई माहौल आहे। ईअं न हुजे, एॾो काल्पनिक न हुजे जो लॻे त ॼण अलाए किथां जी ॻाल्हि पई थी हली रहे। पर अॼुकल्ह जे नावलनि में माहौल खे ज़रूरी न सम्झो वेंदो आहे। ॿोली ऐं इबारत साहित्य जे कंहिं बि सुन्फ़ जो ॿाहिरियों रूप इज़हार जो माध्यम आहे ऐं उहो इज़हार जे माध्यम जो रूप ई अदब में इबारत या शैलीअ जे नाले सां सॾिजे थो। उपन्यास अॼु जी ज़िंदगीअ जी परछाई कोन्हे, बल्कि ज़िंदगी जो इज़हार आहे। शुरूआत में लॻभॻि सभिनी ॿोलियुनि जे उपन्यासनि में हिक ई क़िस्म जी इबारत जो इस्तेमालु कयल आहे, उहा आहे बयानी शैली। हिन इबारत में लेखक खे पंहिंजे वीचारनि जे इज़हार में ॾाढी सहूलियत थींदी हुई। अॼु जो उपन्यास अलॻि अलॻि इबारतुनि जो इस्तेमालु करे थो, जिन में मुख्य आहिनि बयानी शैली, मनोविश्लेषणात्मक या छेदी शैली, ख़त शैली, डायरी शैली ऐं आत्मकथात्मक शैली। नाविल लिखण लाइ इहो ज़रूरी कोन्हे त पंहिंजो समूरो ध्यानु ॿोलीअ जे इबारत ते लॻाइजे। जेकॾहिं नाविल में को मतिलबु न हूंदो त कहिड़ी बि सुंदर ॿोली ऐं इबारत नाविल जो महत्व न वधाईंदी। लेखक पंहिंजे मनोवृत्तियुनि अनुसार आत्म इज़हार जे इच्छा मां प्रेरणा पाए ॿोलीअ जो निर्माण कंदो आहे। जेकॾहिं हिन जे कला ऐं कल्पना में जीवन जी व्याख्या समायल आहे त पोइ उहा पुख़्ती ऐं ज़ोरदार ॿोलीअ जो सहारो वठी सुर असर बणिजे थी। लेखक जी कल्पना, भावना, ख़्यालात ऐं गंभीरता जी छाप उन जी ॿोलीअ मां साफ़ ज़ाहिर हूंदी आहे। बदिलियल माहौल में जीवन जे नवनि मुल्हनि खे अर्थ ॾियण लाइ अॼु जे लेखक खे वर्से में मिलियल ॿोली मुहावरो नाकाफ़ी लॻे थो। इन करे अॼु जे उपन्यासनि में मस्नूई ॿोली ऐं इबारत लाइ वग़ाफ़त जो आवाज़ बि मिले थो। ज़िंदगीअ जे नवनि वीचारनि ऐं भावनाउनि खे इज़हार ॾियण लाइ लेखक खे वर्णन जा नवां तरीक़ा ॻोल्हणा ई था पवनि। हर सफल उपन्यास जी पंहिंजी रचनात्मक टेक्निक आहे। कंहिं जी रचना में टेक्निक जोड़ीअ ठूसण ग़लति आहे, हानिकारक आहे। उपन्यासकार खे इहा ई टेक्निक अपनाइणु घुरिजे जेका हुन जे अनुभूतिअ जे इज़हार में पूर्ण समर्थ हुजे। साहित्य जा सिद्धांत सदा लाइ जड़ ऐं स्थिर न आहिनि, उहे हमेशह इज़हार जी ज़रूरत अनुसार बदिलबा रहनि था। इहो सही आहे त इंसान हिकु सामाजिक प्राणी आहे ऐं कला हिकु सामाजिक क्रिया। इन करे उपन्यासकार खे हमेशह इहा टेक्निक अपनाइणु घुरिजे
जेका पाठकनि खे वधि में वधि मुतासिर करे। अर्थात लेखक चए थो त नाविल लिखण लाइ ज़रूरी न आहे त असां ॿोलीअ जे विभिन्न इबारतुनि खे हमेशह ध्यानु रखूं ऐं उन जे चौगिर्द ई फाथा पिया हुजूं। अॼु जा नवां नाविल निगार पुराणे ॿोलीअ खे, मुहावरनि वारी ॿोलीअ खे ऐं मस्नूई ॿोलीअ खे वधीक महत्व था ॾियनि, उन्हनि में नवाण था ॻोल्हनि ऐं नयुनि टेक्निकुनि खे यूज़ था कनि। इन करे अॼु घुर्जे त उपन्यासकार खे हमेशह पंहिंजी नई टेक्निक खे कमु आणणु घुर्जे, जेका अहिड़ी टेक्निक कमु आणिजे जेका पाठकनि खे वधि में वधि वणे ऐं नाविल सां मुतासिर करे सघे। धन्यवाद। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। महिरबानी।